साईं अवां सेनेटर कीअं थिया? सेनेटर हाणे इहो त छो त तव्हांजी हिन सॼी ज़िंदगी में पॉलिटिक्स जेका आहे उहा उन नमूने उन जो असरु न आहे जेको तव्हांजी ज़िंदगी खे डायरेक्शन ॾे चेंज करे। त हीअ त हिकिड़ी ख़ालिस पॉलिटिकल ॻाल्हि आहे, त इन पासे तव्हां कीअं, इहो छा थियो ओचितो? 88 में इहो थियो न त भई फार्म भरीनि सेनेटर्स जेका आहिनि। अवां सेनेटर कहिड़ो दौरु आहे अवां जो? 6 साल कहिड़ा? 6 साल त मुंहिंजा खाइजी विया न। तव्हां 3 साल थियो। उहो पीर पगार जो ख़लीफ़ो हो मुंहिंजे मुक़ाबले में, मोहम्मद ख़ान जून जो हो वज़ीर अज़म, तॾहिं जी ॻाल्हि आहे। अच्छा, 85 खां पोइ? हा, ऐं मोहम्मद ख़ान जून जो बि मूंखे सुञाणंदो हो तमामु। ऐं बहरहाल उन वक़्तु इहो फार्म भरियऊं जेके, सो मां टेक्नोक्रेट सेनेटर जा फार्म, मतिलबु आहे त उन में 2 मेंबर खपनि त प्रपोज़ कनि, त उन खां पोइ ताईं उमेदवार थियो। तो मां चयो त आउं भरींदुसि फार्म, आउं भरियां थो। ऐं वाजिद शमसुल हसन मुंहिंजो दोस्त जो कमिश्नर थियो, हाई कमिश्नर लंडन जो, त उहो बि त वेठो। एनी हाउ, आबदा परवीन, ग़ुलाम हुसैन शेख, जॾहिं मां चयो त उहे सभु ख़ुशि थिया, त उन्हनि चयो त असीं बि कंदासीं। सो पोइ 2 मेंबर जेके हुआ उन वक़्तु गौस अली शाह हो चीफ मिनिस्टर सिंध जो, ऐं सिर्फ़ु 2 मेंबर बचिया ते 3 ॼणा, जंहिंसां उहो हिकिड़े माण्हू कंहिंखे नॉमिनेट करे सघिया अथई। तो आउं वियुसि इलाही वक़्तु सुमरो साहिब वटि। सो हुन चयो त आउं फार्म भराए ॾियां थो। जॾहिं आउं भराइणु वियुसि त हिकिड़ो त आउं लिखंदो आहियां यूसुफ शाही, दाऊदपुर रोड। ऐं छाकाणि मूंखे इहा ॻाल्हि अॼु असांखे या मूंखे कोन सम्झ में न आई। मतिलबु नंढे हूंदे खां ई आउं ज़ात लिखंदो। असांजे ॻोठ में न सिर्फ़ु 2000 त ज़ातियूं आहिनि, यानी जेको असांजो घर आहे उन में के दाऊदपुर आहिनि त के गिराणा आहिनि जेको आहे। तो मां इन ज़ात पात खे बिलीव न करियां। सो मां फार्म भरायो यूसुफ शाही, त मूंखे इलाही वक़्तु सुमरे सां चयो त बाबा हिन में दाऊदपुर त लिख न, त सम्झ में अचे त को सिंधी आहे केरु आहे। पोइ बि मां न लिखियो जेको आहे। यानी बहरहाल हुन इन विच में मूंखे चयूं त तूं अॻुवा थी वेंदे, छाकाणि जेको मुक़ाबले में मुंहिंजे हो उहो वॾो माण्हू हो सिंध जो। कहिड़ो? पीर साहिब जो मुरीद हो न इहो। पोइ मूंखे चयूं त तूं तुंहिंजी गाॾी जी हालति ख़राबु आहे, तूं हेतिरा खणी पैसा वठणु जान छॾ, ऐं तूं फार्म न भर। मुंहिंजो पैसनि लाइ मां थोरी थो करियां। तव्हांजे मुंहिंजो फार्म नथा भरियो त पोइ मां आउं विथड्रॉ करियां थो, का ॻाल्हि न आहे। बहरहाल पोइ वरी हुननि खे इन मुंहिंजो फार्म भरियनि। आउं जॾहिं वियुसि इलेक्शन ऑफिस में हुते फार्म जमा करणु, तॾहिं महमूद शाह वारा ॿिया सॼी प्रेस हुजे हुते, त जेको बि सेनेटर वञे पियो फार्म दोइलो वॼाईंदो वञे, माण्हू गॾु कंदो। ऐं कहिड़ो त उहो जेको चेयरमैन केरु हुजे उहो बि कुर्सीअ ते कोन हुजे,
चऊं त फार्म भरण वारो आहे त उहे सभु डोड़ी आया स्टाफ हू पोइ भरियऊं जंहिंमें महमूद शाम ॿिए ॾींहं जंग अख़बार जो फ्रंट पेज ते बॉक्स न्यूज़ हलाई त एक उम्मीदवार अकेला फार्म भरने आयो। बहरहाल पोइ इलेक्शन में त हाणे हुननि जा वोट कौशली शाह वटि वाहर पीर साहब वारनि जा वोट पोइ तव्हांजी मदद उन्हनि कई न। साईं हाणे इहो छॾे ॾियो ॻाल्हियूं चवनि त इहो इन में कंहिंखे वरी ग़लति फ़हमी थी पवनि। मां सां तव्हांखे जे यकीन अचे त मूं सां गॾु सभु पिया हलिया। अवां जेल कॾहिं विया? जेल त ज़ियाउलक 5 जुलाई ते आयो। ज़ियाउलक 1977 में भुट्टे साहिब खे गिरफ़्तार करे टेक ओवर कई ऐं 9 जुलाई ते हुन हिकिड़ो ऑर्डिनेंस जारी कयो त हाणे चोरनि ऐं ॾोहारनि जा हथ पेर वढिया वेंदा ऐं जेको आहे ॿिया केसिस ग़लति क़िस्म जा जेके केसिस आहिनि उन्हनि खे संसार कयो वेंदो, औरत हुजे या मर्द हुजे। मुंहिंजो तमामु वॾो कारोबार हुन हलंदड़ हो उन वक़्तु। मां उन वक़्तु लिखियो त पोइ पहिरियों हथु पेंसिल जी चोरी आवाम इक़्तिदार आला जी चोरी। इलेक्टेड प्रेसिडेंट हो भुट्टो साहिबु, पहिरियों माण्हू हो जेको इलेक्टेड प्रेसिडेंट थियो। त तव्हां उन खे टेक ओवर कयो आहे त इहो एतिरो ई ॾोह आहे जंहिंमें पहिरियों हथु ज़ियाउलक जो वढणु घुरिजे। सो पोइ 40 खनि पुलिस वारा ॿिया उहे गिरफ़्तार करणा। उन वक़्तु अलामा इक़बाल रोड ते रहंदो हुउसि। इहे सॼो जेको आहे फ्लैट उन चइनी तरफ़ पुलिस ई पुलिस हुजे ऐं जेके सो पोइ वठी विया। पोइ हुननि उहो जेको मुंहिंजो लिखियलु आहे उहो उन में जेको मां चयो हो त तव्हां हिकिड़ो त चओ था त 90 ॾींहंनि में इलेक्शन कराईंदासीं, इहो कूड़ आहे। ऐं टेक ओवर फ़ौजनि ख़िलाफ़त राशिदा खां पोइ जेको बि 1400 साल गुज़री विया आहिनि, फ़ौजी टेक ओवर में कॾहिं हुननि छॾियो कोन्हे। त तई कोन छॾींदो, जेको आहे तई वेठा रहंदो संडे। ऐं तो बाक़ी त तव्हांखे ख़िलाफ़त जेको फ़ौज आहे चाहे उन्हनि खे ख़लीफ़ा राशिदीन उहे सुञाणंदा हुआ, जंहिंमें जेको वॾे में वॾो इस्लामी तारीख़ जो जर्नल ख़ालिद बिन वलीद जंहिं 84 जंगियूं कयूं ऐं शाम जेको पहिरीं वॾी जंग यरमोक जेका उहा न खटी जंहिंसां इस्लामिक एम्पायर ठहणु शुरू थी। ॿियो साद बिन अबी वकास, मूसा बिन नसेर जंहिं स्पेन ताईं वञी पुॻो। इन्हनि टिनी खे हज़रत उमर डिसमिस कयो। जॾहिं उन्हनि जे मथे ते इक़्तिदार चढ़ियो तॾहिं ख़ालिद बिन वलीद खे भरी दरबार में उनजी पगड़ी लाहे उन सां उन हथ ॿधऊं ऐं ख़लीफ़े आर्डर पढ़ी ॿुधायूं त जेको आहे सो तूं डिसमिस आहीं ऐं तोखे हुकुम ॾिजे थो तूं हाणे पंहिंजे ॻोठु हलियो वञु। पोइ उहो वियो हज़रत उमर वटि ख़ालिद बिन वलीद। हज़रत उमर खजीअ जे वण जे हेठां वेठो। सो हुनखे चयईं त मूं 84 जंगूं कयूं, हिकिड़ी जंग में बि मूं न हारायो ऐं मूं हेतिरी दौलत आंदी, ॿियो जेको बि न पंहिंजो हो कारनामा ॿुधाया। त हज़रत उमर चए थो तुंहिंजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त तो 84 जंगूं कयूं, उन हिकिड़ी जंग में बि तो न हारायो। इन करे न हारायो जो अलाह नथे चाहियो त तूं हाराए। सो जेको कुझु हो इहो अलाह जे तरफ़ां थियो। हाणे तूं वापसि वञ हलियो पंहिंजे ॻोठु, उतां न निकिरजांइ। ऐं हू पोइ कोन निकितो। मूसा बिन नसेर, साद बिन अबी वकास जन ईरानी से सासानी एम्पायर फतेह कई, उनखे कमांडर इन चीफ खे उनखे चयूं त तूं भरी दरबार में
भरी बाज़ार में पिन त असीं ॾिसंदासूं ताकी तुंहिंजे मथे मां जेको आहे नशो लहे। इहे सभु मां हिन जेको मां लिखियो हुन में इहे शयूं लिखियूं हुयूं त भई इहो तव्हांखे जेको तव्हां ख़िलाफ़त रास्ते दौर खां पोइ फ़ौजी जेके आहिनि जिन जा टेक ओवर उहे वापसि थिया कोन अथई, कूड़ ॻाल्हायो था। ऐं जे सज़ा ॾियणी आहे त पहिरीं ज़ाल खे हथु वढियो। मां मिलिट्री कोर्ट में बि असांखे रिपीट कयो ऐं हुननि मूंखे हुननि सज़ा ॾिनी न ॿुधो सही न उन्हनि सम्झियो त मुंहिंजी जेका अपीयरेंस हुई हिकु यंग छोकिरे जी हुई ऐं हुननि सम्झियो त हीअ हिन में तारीख़ जा वॾा रेफरेंस ॾिनल आहिनि, सो हिन जो लिखियलु ई कोन्हे, तव्हां सम्झो था। सो मूंखे सॼियूं सुबुह जो 9 बजे 7 बजे 5 बजे उथारींदा, पोइ 7 बजे खणींदा, 9 खां वठी वेही 4 बजे जेको आहे सो मूंखे मिलिट्री कोर्ट में अंदरि सॾियूं। त मां अंदरि आयुसि, हिते टेबल पई, हुन ते हिकिड़ो ॼणो वेठो। सो हुनखे चयो त हिन खां हथकड़ी खोलो। सो हथकड़ी खोलियूं, पोइ मूंखे विहारियईं। पोइ पुछंदो रहियो, वरी हिन पासे ॾिसंदो रहियुसि, इलाही देरि ॻाल्हायोसीं। मूं चयो त ये जज साहब कब आएंगे? तो हुन चयो वो तो मैं हूँ। मुझे यार आप तो कमाल के आदमी हैं, मेरे से फिर सब बैठ के पूछ रहे हैं। सो चई त भई हाणे 5 थी विया। हाणे मूंखे चई त ॻाल्हाईंदे पोइ चई त भाई ये जो आपने लिखा है ये आप इसको और बढ़ाएं और आज रात लिख के सुबह आप 9 बजे आएँ और आपको आज रात हर हालत में लिखना है। सो मुझे उधर न कागज़ है न पेन है, हालांकि ईअं त कोन हो, पर सो हुन 2-3 दस्ता कागज़नि जा ॾिना, 2-3 बॉल पेन ॾिनियूं। पोइ साईं मां 50 सुबंदे राति लिखी सुबुह जो खणी आयुसि।